तव्हां ॾिसी रहिया आहियो काज़ न्यूज़। ठुल्ह मां रिपोर्ट करे रहियो असांजो नुमाइंदो फैज़ मोहम्मद सूमरो। ठुल्ह जे समाजी अॻुवान सुगरा लाशारी जी कोशिशुनि सां हुकूक इंसानियत तंज़ीम पारां मिलियल राशन सुगरा लाशारी पंहिंजे वर्करनि मोहम्मद मुराद पायार, एजाज़ अहमद लाशारी, नादर अली लाशारी, लियाकत अली ऐं ॿियनि जी मदद सां ठुल्ह जे 100 ख़ानदान मुतासिरनि में राशन तक़सीम कयो वियो, जंहिंमें मुस्तक़िल ऐं बेवा औरतुनि, यतीम ऐं बेसहारा माण्हू शामिल आहिनि। उन मौक़े ते सुगरा लाशारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूक इंसानियत तंज़ीम हमेशह जीअं हिन ॾुखिये वक़्त में सिंध जे बरसाति मुतासिरनि में राशन विरहाइण जो सिलसिलो जारी रखियो आहे। हिन चयो त ताज़ो बदीन ज़िले जे मुतासिरनि बाबति ज़िले जे कमाबाद जे तालुक़नि में राशन तक़सीम कयो वियो आहे, जॾहिं त हाणे ठुल्ह जे 100 ॿोॾि मुतासिरनि में राशन ऐं सब्ज़ी तक़सीम कई आहे।